पेड़ में करबला जे पेड़ में खीमा खोड़ियाऊं जेड़ो यजीद सामो जुम्बी जोड़ियाऊं मुँह न मोड़ियाऊं पसीताओ तरार जो या हुसैन या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब। अज फ़कीर अरबाब अली साईं महबूब जी लख सलवात पढ़ाई फ़कीर साईं जो अॼो को ख़ैर अॼो को न्याज़ अॼो की ग़ुलामी पंहिंजी बारगाह में क़बूल ओ मंज़ूर फरमा। ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए मुझे इमाम सज्जाद मौला जो वास्तो थिए ऐं अम्मा मासूम बीबी सकीना सलाम अल्लाह अलैहा जो वास्तो थी अल्लाह अली अकबर जी जवानीअ जो वास्तो थिए मूंखे किरोड़े वफ़ादार साथी ॾे जेके दुरूद पढ़ण ऐं पढ़ाइण में मुंहिंजो क़यामत ताईं साथ ॾियनि इहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। ओ मौला फ़कीर अरबाब अली साईं खे साईं जे पुटनि बचड़नि न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। आजिज़ अली खे सरकारी नौकरी मौजज़े सां अता फरमा। अल्लाह जुमला जेके भी दुआ में वेठा आहियूं अॼु असां सभिनी जो बेड़ो तार असां सभिनी जे घर बचनि ते जेके बीमारियूं मुश्किलातूं उहे दूर फरमा। अल्लाह जेके ग़रीब आहिनि उन्हनि जूं ग़रीबतूं दूर फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके असांजा छोकरा नौजवान बेरोज़गारनि खे नौकरियूं अता फरमा। ओ मौला ईरान जी क़यामत ताईं ज़ाहिरी ग़ैबी मदद फरमा। ईरान जे दुश्मन खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला हर सुन्नी शिया मोमिन जे घर ईमान वारनि मोमिननि जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।